ठुल विच शहर में गुजरंदड़ सोनवा में गंदे पानी जो छोड़ बंद थी न सघियो। पब्लिक हेल्थ खाते अमलदारन की अदम दिलचस्पी और लापरवाही सबब शहर में ड्रेनेज जो सिस्टम ठीक न थी सघियो आहे। केतरा ही भेरा हितां जे सियासी समाजी तोड़े आबादगारन एहतजाज किया, वजीरन ए कामोरन के दरख्वास्तूं ॾिनियूं, पर हिन वक्त ताईं ड्रेनेज सिस्टम बहाल थी न सघियो आहे ऐं पब्लिक हेल्थ जे अमलदारन नालन जो गंदो पानी सोनवा में छोड़ कराए छॾियो आहे, जंहिं सबब ज़रई ज़मीन मुतासिर थियण सां गॾोगॾु जर जो पानी भी ज़हरीलो थींदो पियो वञे। सोनवा के आबादगारन कुर्बान बलोच, एजाज कंडरानी, खालिद खान सरकी, केलो खान बंगलानी और बेन मूजिब सोनवा में पूरे शहर जो गंदो पानी छड़ियो थो वञे, जंहिं सबब सोनवा जेको विच शहर में गुजरे थो हिकु गंद जो नालो बणिजी वियो आहे। उन्हीअ सां असांजूं ज़मीनूं त मुतासिर थी रहियूं आहिनि, पर जितां सोनवा गुजरे थो उते मुख़्तलिफ़ बीमारियूं जन्म वठी रहियूं आहिनि। सोनवा में छोड़ कंदड़ पब्लिक हेल्थ जे अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रिपोर्टर अब्दुल समद अंसारी, ठुल।